मोहब्बत मीरास असांजी। सुबारा खान बोरचीअ जे मौत जो ॿुधी ॾाढो अफ़सोस थियो। उन जे मौत सां कंहिंखे ॾुख थियो उहो सभु मां ॾिसी चुको आहियां, पर हाणे वधीक तव्हां बि ख़ुशि न थियो, छो त तमामु जल्द तव्हां बि यतीम बणिजण वारा आहियो। छो त हिन करम खान जे ज़ुल्मनि जो घड़ो हाणे भरिजी चुको आहे, भरिजी। सुबारा खान, करम खान जे मौत जो असांजे मथां को बि फ़र्क़ु न पवंदो। उहो त उन वक़्तु ख़बर पवंदी। कंहिं मथां फ़र्क़ु पवे थो, कंहिं मथां नथो पवे। रिस करम खान जे मौत ते उन जा गार्ड ख़ुशि थींदा। सभु वीचारा करम खान मां बेज़ार आहिनि। पप्पू, जेके करम खान जे उछलियल हॾनि ते पलजनि था न, उहे कॾहिं बि ख़ुशि कोन थींदा, पर जेके करम खान जे ॻाढ़े ॿोड़ ते पलजनि था, उहे वॾा वॾा वाका करे रोवंदा। वाका। तूं ग़लति थो सम्झी सुबारा खान। मिठल, मूंखे सॼी ख़बर आहे त तूं हिते मुंहिंजो सॼण बणिजी ईंदो आहीं, ऐं कम वरी करम खान जा कंदो। जंहिं बोरचीअ खे ॻोल्हे हथु करण जो मूं तोखे चयो, ऐं उहो ई बोरची तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हूंदो, ऐं तूं सुबुह शाम मूंसां कूड़ मथां कूड़ हणंदो आयो आहीं। इन खां पोइ बि मूं तोखे दरगुज़र करे छॾियो, पोइ बि तूं हिते चापलूसी करण लाइ पहुतो आहीं। इन खां पहिरियां जो मां तोखे हितां बेइज़्तो करे कढां, ड्राह पेर गुम थी। हाणे मां तुंहिंजी इहा मनहूस शिकिल बि ॾिसणु नथो चाहियां। निकिर। नाराज़ न थी सुबारा खान, मां वञा थो। वॾो आयो असांखे बेवकूफ़ बणाइण लाइ। इहा ॼण मूंखे ख़बर ई कोन्हे त करम खान जो वॾे में वॾो चमचो इहो मिठल ई आहे, पर हिनखे इहा ख़बर बि कोन्हे तो बारे जी सट दुश्मन उते जो उते चट। अदा ख़बर भोग वारनि पंहिंजी दावत कई, हाणे असां ते बि त फर्ज़ थिए थो न त उन्हनि जी दावत कयूं। हा ख़बर, मूं पाण इहो ई सोचियो आहे त पाड़े वारनि सां प्यार सुलूक सां कीअं रहिजे। जॾहिं असां उन्हनि जी इज़त कंदासीं त हू बि असांजी इज़त कंदा। जॾहिं माई अमीरा जहिड़ी औरत झिड़ो झटो छॾे अमन सां रहणु पसंदि करे थी, त पोइ मां छो नथी रही सघां। मैं तेरी इहा त मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर आहे कि इहा दालिमा। इन करे चवां थी त सुभाणे तव्हां दुकान तां थोरो सवेर मोटिजो ऐं भाॼी में कुझु न कुझु वठी अचिजो, त जीअं मंझंदि जी मानी असां उन्हनि खे खारायूं। हा भाॼाई, असां सुभाणे सवेरे मोटींदासीं, पर तूं अॼु उन्हनि खे दावत ॾेई छॾ। ठीकु आहे दालिमा, मां अॼु अमीरा वारनि खे दावत ॾेई थी अचां। मैं तेरी न सिर्फ़ु फोग ऐं अमीरा जन खे, बल्कि हिन ॿिन्हिनि खे इहो रोलू ऐं ढोलू इन्हनि सां बि तो ठगी करण जी कोशिशि कई। भली हाणे इन्हनि खे बि ॿुधाइजांइ दावत जो। इहा ई चरी मीरास अथई ऐं उन्हनि जी दिलि आज़ारी कईसीं। असांखे उन्हनि खां माफ़ी वठणु घुरिजे में तेरी। हा ख़बर, इहा ॻाल्हि तो भली कई आहे। हू वीचारा बि ॾुख सुख में असां सां सुठा हलिया हुया। जेकॾहिं उन्हनि खे दावत ॾेई वठी ईंदसि त उन्हनि जी दिलि बि ख़ुशि थी वेंदी। भाॼाई, तूं अॼु सभिनी खे दावत ॾेई छॾ, सुभाणे दुकान तां असां सवेरे मोटींदासीं। ईअं जे प्यार मोहब्बत में ज़िंदगी गुज़ारीसीं नी, पोइ इहा बुख न मारींदी, माण्हूअ खे नफ़रत मारींदी आहे। घर जो माहौल सही न हूंदो न, पोइ भली घर में करोड़ पियल हुजनि, पोइ बि माण्हू सुखनि जे लाइ सिकंदो वतंदो आहे। पर जे घर में प्यार मोहब्बत वारो माहौल हुजे न, पोइ त माण्हू बुख ते बि गुज़ारो करे वेंदो आहे। अचां थी। सावल, घर में अचण खां पोइ हूर हूर कंदो आहीं, कॾहिं मूमल मूमल बि कंदो कर।
हाँ उर मूमल खे मूमल जे नाले सां सॾु करण सां हुनजी दिलि ख़ुशि थींदी हूंदी। कॾहिं कॾहिं मां इहो सोचींदो आहियां त घर वञी मूमल खे मूमल करे सॾु कंदुसि, पर आउं छा करियां, मुंहिंजी ज़बान हूर ते ई हिरियल आहे। मूमल तूं दिलि में न कजाए, सच पुछी न, मां तोसां एतिरी मोहबत कंदो आहियां जेतिरी मोहबत मां हूर सां कंदो आहियां। पर हूर जो नालो त तुंहिंजे दिलि में लिखियल आहे सांवल, तॾहिं तूं हूर हूर थो करी। इन में मां नाराज़ छो थींदसि भला? तो हूर खे सॾियो या मूंखे सॾियो, ॻाल्हि त साॻी आहे, को फ़र्क़ु नथो पवे। हा मूमल, को बि फ़र्क़ु न पवंदो जॾहिं त मुंहिंजी दिलि में तव्हां ॿिन्हिनि जे लाइ हिकु जेतिरी इज़त आहे, त पोइ नाले वठण सां फ़र्क़ु बि न पवणु घुरिजे। मानी खाईंदो खणी अचां? अहिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मानी मां ईअं कोन खाईंदुसि जेसीं ताईं मानी तव्हां मूंसां ॿई गॾिजी नथियूं खाओ। असांजो थोरो कमु रहियल आहे, उहो छॾाए वठो। पोइ जल्दी मूंखे बि न आहे मूमल, नई वरी मूंखे एतिरी बुख लॻी आहे। मां घड़ी खनि वेहा थो, तव्हां पंहिंजो कमु छॾाए वठो, पोइ मानी गॾिजी खाईंदासीं। ठीकु आहे सांवल, तूं आराम सां वेह, थोरो घणो घर जो कमकार रहियल आहे, उहे असां छॾाए वठूं, गॾिजी मानी खाऊं था। हाय अल्लाह ताला हमेशह असांखे ईअं गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, सदाईं असां ख़ुशो ऐं बाश हुजूं। धाणी मिठीअ जो होगा तरिश, हर तरफ़ खुशबू ही खुशबू थी वई आहे। कमला साणे जी मिठीअ जी खुशबू त बराबरि हर जॻह आहे, हुनजो होगा आहे ई आहे। कमला जनम भूमि जो होगा ख़बर थी, अत्रनि ऐं अंबीरनि खां बि वधीक खुशबूदार हूंदो अथई। धाणी अॼु भला पंहिंजे ॻोठ जी परचाड़ पियो करी। सिंध त समूरी सुंदर आहे कमला, पर जंहिं जनम भूमि मां इंसान जनम तो वठे न, उते रांधड़ मिट माइट ऐं पाड़ेसड़ी ॼण त घर जा भाती हुजनि। धणी मिठीअ में बि त पंहिंजा माइट आहिनि न, उहे बि असांखे कुड़ब ॾींदा। मिट त मिट आहिनि कमला बराबरि, भॻवानु कंदो त इहा ई मेठ मोहबत मिलंदी। मोहबत ई त पंहिंजी मीरास आहे कमला। कमला शाम ताईं वञी माया सां मिली अचिजांइ, उनखे ॿुधाए अचिजांइ त असीं मिठीअ रसी विया आहियूं। हा धणी, माया सां मिली ईंदसि, हुनजो ओछिएड़ो ख़तमु करे ईंदसि, उहा वीचारी ॾाढी इंतज़ार में हूंदी। ॾे हाल हवाल, छा करे आई? तव्हांजे चवण मुताबिक़ कमु पूरो करिया हुया, ॾातू खे कुड़के में फासण जो कमु पूरो करिया हुया। मां चाहियां थो महफ़िल शुरू थियण खां पहिरियों ई ॾातो खे तव्हां पंहिंजे हथनि सां मारियो। मूंखे यकीन नथो अचे त एतिरो जल्द इन ॾातूअ तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार कीअं कयो? ॾातो खे यकीन ॾियण लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे, उन अलावा मूं पाण खे तव्हांजो वॾो दुश्मन साबित कयो। मां उन खे चयो करम खान तव्हांजो न पर कानून जो बि मुजुर्म आहे ऐं करम खान खे मारण लाइ मथां अडारायो आहे। भला इहो त ॿुधाए, ॾातूअ खे लेटाइण जो प्रोग्राम कहिड़ी जाइ ते रखियो अथई? तव्हां ई बचल खान जे ॻोठ जे विच में जेको रस्तो आहे, उते मां ऐं ॾातू तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। उते तव्हां अचिजो पर अकेला अचिजो, तव्हांजे हमरा सां गॾु ईंदो त ॾातू शक भॼी ईंदो, मतिलबु पोइ शिकार हथ मां निकिरी वञे। ठीकु आहे, मां सुभाणे अची वेंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ॾातूअ खे हिलाल मां पंहिंजे हिननि हथनि सां कंदुसि। जे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो त पहिरीं गोली मां हलाईंदुसि, मतिलबु सुभाणे तव्हां मसइलो न थिए। ठीकु आहे, जेको तव्हांखे मुनासिब लॻे।
वे भला न मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे वठां। न चाचा, मां चांहि नथो पियां, मूंखे चाचा बचल खान सां मिलणो आहे। यार वरण तो अलाए केॾो सफ़र करे हिते आयो हुई, मां तोखे वठी त आयो आहियां, पर चांहि पी, थक भञ, आराम कर। चाचा तव्हां सम्झो छो नथा, मूंखे चाचा बचल खान सां मिलणो आहे। तूं को परा हुई छा जो बचल खाने मिलण लाइ मूंखे पियो चई? बाबा थकल आहीं, राति रह, थक भञ, सुबुह जो सवेल वरी बचल खाने उतां अॻिते मिलजांइ। चाचा पीराणा, मुंहिंजे चाचा बचल खान सां मिलणु तमामु ज़रूरी आहे। मूंखे कुझु पुछणो आहे, कुझु ॻाल्हाइणो आहे हुननि सां। बाबा मूं तोखे चयो न, आराम कर, सुबुह जो सवेल हली बचल खान सां मिलजा उतां अॻिते। ठीकु आहे चाचा, जेकी तव्हांजी मर्ज़ी। तूं आराम कर, मां तुंहिंजे लाइ चांहि जो बंदोबस्तु करे ॾियां। मामा बस हाणे इहो तूं दिलो भरे रख, पोइ मूंखे देगड़ी लाहे ॾे, मां पुॼी नथो सघां त बस पोइ चांहि ठाहे वठां न, चांहि पियो। बस मां जल्दी में चांहि पचाए, मूंखे रुगो देगड़ी खणी ॾे, देगड़ी मथे टंगियल आहे। ढोलू होले त ॾिस, मतेरी थी अचे या मां ख्वाब थो ॾिसां? न मामा, ख्वाब किथे आहे, सच में मामी मितेरी आहे, हेॾे असांॾे पई अचे। मां तव्हांखे दावत ॾियण आई आहियां। सुभाणे मंझंदि में अचिजो घर। रोलू ऐं ढोलू तव्हां ॿई मानी खाई वञो। मतेरी तूं सच पई चई या मज़ाक छो करी? रोलू, मां सच थी चवां। ख़बर चए पियो त असां तव्हां सां इलाही ठगियूं कयूं आहिनि, इन करे अव्हां जी दावत करे अव्हां खां माफ़ी घुरण था चाहियूं। मामा रोलू, मामी मितेरी केॾी भली आहे, तव्हां अजायो हिन जी गिला कंदा हुयो। अरे मूं कॾहिं गिला कयो? पारां पर चई हरू भरू शैतानी करे असांखे विढ़ाई थो छा? मां हाणे तव्हां सां कॾहिं बि झेड़ो कोन कंदसि। सुभाणे यादि सां अची बसि दावत खाई वञो। ठीकु आहे अदा रोलू, अदा ढोलू, मां हाणे वञां थी। मामा ॿुधुई नी अॼु अदा रोलू कोठे वेही, हाणे तूं बजू खां पोइ अदी जी नज़र सां ॾिसंदो करीज़। हा इहो अदा कीअं चई? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथो अचे, अदा चई। अॼु अदी मितेरी आई हुई, वेचारी दावत ॾेई वई आहे। दावत ॾेई वई आहे? वाह 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 वाह। पुफी, इहो सभु कुझु तुंहिंजे कुर्ब जो नतीजो आहे। न त पहिरां मितेरी तुंहिंजो मुंहुं ॾिसण बि पसंदि कोन कंदी हुई, ऐं हाणे वरी तोखे दावतूं ॾेई घर बि घुराए। वकीराणी, इहो अथई कुर्ब जो कमाल, दिल लॻीअ जी ॻाल्हि आहे, प्यार में पिया पंध करणा, इश्क खे सलाम, इहो अथई कुर्ब जो कमाल। बाबा चवंदा न आहिनि त जेको तलवार सां न झुके उहो प्यार सां झुकी पवंदो आहे। अम्मा ई मितेरी जो जहिड़ो बि उरूज ते हुयो, न अम्मा झुकण लाइ तयारु हुई न ही मितेरी, पर ॿिन्ही खे झुकायो कंहिं? प्यार। यब्बा, हाणे सम्झी वई आहियां ॻाल्हि खे। सॼो ॾोहो मुंहिंजो, कंहिंसां बि कुर्ब सां कोन ॻाल्हाईंदी हुअसि। घर त ठाहियो पर सॼे पाड़े खे वैल में विधो हुअमि। हाणे अब ईअं कोन कबो। हा, जिथां बि लंघंदी हुअसि बसि रुगो परे खां मुख ते नज़र शल न पवेनि, पासो ई ॿियो। चवंदा भौंकदा वेंदा हुआ, ओ या आई अमीरा। पोइ सोचियमि त ईअं छो? हाणे त बा सॼे मिलनि था, चवनि था बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाणे त बाला जो शुक्र आहे, सभु मूंसां सही आहिनि। बाक़ी अॻे बा हर माण्हू जे दिलि मां मुंहिंजे लाइ बददुआ निकिरंदी हुई। हा, को दुआ ॾियण वारो ई कोन। हाणे त ॾिस न, पुछनि था त नज़र छो कोन थी अचे। हीअ बा हयाती ते को भरोसो आहे? हाय सोचां थी जेकॾहिं मरां न त घटि में घटि माण्हू रंजित न थियनि, हाणे दुआऊं कनि। पछाड़ी में इहो त चवनि न त चङी हुई, सभु चङो कमु करे वञिजे। हा फुफी, अलाह कंदो तूं 100 साल जीअंदीअ ऐं मुंहिंजे ऐं राणे जा ॿार पंहिंजी कच्छ में घुमाईंदीअ। फकीराणी, मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त तो में ओचितो बदिलाव अची वेंदो, पर मां सम्झां थो या का रब साईं जी भलाई आहे,
जो तूं पंहिंजे घर जे भातियुनि खे घर जो भाती थी सम्झी, हमदर्द थी सम्झी, पंहिंजे घर खे घर थी सम्झी, तॾहिं त ॾिस न हाणे केतिरो न सुकून ऐं मुहबत सां वक़्तु पियो गुज़रे। हा फुफड़, हाणे दिलि चवंदी आहे त सॼो ॾींहुं वेही तव्हां सां कचहरी कयां। पहिरां त दिलि चवंदो तव्हांखे अखे ई न ॾिसां। बाबा इहो कुर्ब बुर्ब जो कमाल कोन अथई, इहो मिठे भत जो कमाल अथई। हा 4 साल गुज़री विया वग़ैरह, पूरा 3 साल को पितकुड़ो ॾिठोसीं कोन, अलाए सुकी हो अलाए कई पोयां पेर। अड़े छोरा भला हाणे को इन ख़ुशी में को मिठो भतो कारा। हा हा छो न बाबा, हाज़ुर रुगो दावत खाई मोटूं, पोइ तुंहिंजो हुकम आहे बाबा। बीठी छो आई वे न हासो तो कीअं? धणी भी ठीक आहे। मूंखे धणीअ त मोकिलियो आहे, चई वञ ॾिसी आ त माया मिठी आई आहे या न आई आहे अञा। अखियुनि ते भली करे आयो। मूंखे पाण इंतज़ार हुयो तव्हांजो, त तव्हां कॾहिं था अचो? अची वियासीं न माया। हाणे जल्द में तुंहिंजो ऐं धणीअ जो ब्याह थिए त इंतज़ार लहे। ईअं ई थींदो कमला देवी, तूं चिंता न कर। ठीकु आहे माया, मां हाणे हलां थी, धणी बि इंतज़ार में हूंदो। यार पीराणा, मूं ख़बर ॿुधी आहे त सादिक इतां बि लॾो खयूं थो वञे। हा गुलाब खाना, ॻोठ जे नंढे वॾे माण्हूअ खे तां वटि थो ॾे दादा, मां लॾो खयो थो वञा पीराणे हेॾा तोए करे। अदा मुंहं जी मुशाबत न आहे, न वरी मां कंहिंजी गिला कंदुसि, पर यार पीराणा हक़ीक़त इहा ई आहे, तव्हां सादिक सां ॾाढी नाइंसाफ़ी कई आहे। वॾी नाइंसाफ़ी कई अथऊं यार असां। छा सादिक असांखे फासाइण लाइ चोरी कान कराई? यार पीराणा, तव्हांजो ॾोह हुन खां बि वधीक हुयो। इहो सादिक हुयो जी तव्हांखे बख़्शियो, पर हिन जॻह ते ॿियो को हुजे हा न, तव्हांखे बख़्शे कोन हा, तव्हांखे पलांदो ज़रूर करे हा। गुलाब खाना, वसारो न घटायो कोन, असां सां पलांद करण जी कोशिश कई, असांखे माराइण जी कोशिश कई, अञा बाक़ी छा करे? यार पीराणा, बेहतर हिन में थींदो तव्हां सादिक खे हितां वञणु न ॾियो। हूअं बि चवंदा आहिनि त माण्हू बाबा लॾे अचे, ॻोठो लॾे न वञे। यार पीराणा, मूंखे इहो त ॿुधाए, गरीब हितां लॾो जो खणे त वरी वेंदो काॾे? गुलाब खान, असां कोशिश कंदासीं हुनखे मञाइण जी, बाक़ी अथ इज़ती माण्हू बचल खान जी बि कान मञे, उहो वरी असांजी कीअं ॻाल्हि मञींदो? अदा मारम हाणे हिन ॻोठ में आया आहियूं, ओॾे त सभु कुझु साड़े आया आहियूं, अलाह करे हिन ॻोठ खे असांजो निभाग न लॻे। याकूब, सॼी ज़िंदगी हराम पाए कई, पर हिते न हलंदई। हाणे ॿई कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। हिन ॻोठ में कमाइणो अथव, न की पिनड़ सां त भत बि न मिलंदो आहे। इहे त बचल खान जा लख थोरा आहिनि, जे रहण जे लाइ असांखे छित ॾिनी। हाणे हिते का बि शरारत न कजो, न त वरी मिलंदी हिन ॻोठ मां बि निकाली। असांखे त कमाइण जो फिक्री कोन्हे, असांखे कमाए पंहिंजो प्यारो सालड़ो खाराईंदो। हीअ त मुंहिंजी भेण आहे, हिनखे त मां कमाए खाराईंदुसि। तूं मुंहिंजी कुंवारी न्याणी त कान्हे जो मां तोखे वेही खारायां। बकवास बंदि कर, तोखे ख़बर आहे त मूंखे फेरी अची वेंदी आहे। जेसि ताईं मुंहिंजो दिमाग़ ठीकु नथो थिए तव्हां मूंखे कमाए खाराईंदो, इहो लिखत में आहे। तुंहिंजो रुगो दिमाग़ ख़राबु आहे, मां तोखां वधीक चटा। पंहिंजे हथनि पेरनि ते ज़ोर ॾे, कमा। पेट पालण जे लाइ रोज़गार करणु ज़रूरी आहे। तव्हांजा ये बूथ ॾिसी तव्हांखे कोई ख़ैरात जी मानी बि कोन ॾींदो। घबरा न, मां पंहिंजे अबोज साले खे वॾो कारोबार खोले थो ॾियां। तोखे ख़बर आहे असांजो सॼो घर सड़ी वियो, हाणे मां तोखे किथां खाराईंदुसि? असां वटि बचो छा आहे जो असांखे कारोबार कराईंदे?
ही घर खपाईंदासीं। हाँ कहिड़ो घर? ही जंहिंमें रहूं था। पराओ घर न खपाइजो, इहा बचल खाने जी महिरबानी आहे असां ते। अदा रोज़गार जे लाइ कुझु त करिणो पवंदो न। शुरूआत हिन घर खां था कयूं। जेसि ताईं बचल खाने खे ख़बर पई न मां पाण माफ़ी वठंदो त ग़लती थी वई। तूं सुधरंदे कोन। जंहिं वण सां ॿध उन वण खे खा। हालत ॾिस, चङाई चओ त टमाटू था ठोकनि। ॿाहिरि बि टमाटू, हिते बि टमाटू। न हुन ॻोठ में इज़त हुई न हिन ॻोठ में इज़त। हुन ॻोठ में बि कमाए कमाए असांजी सॼी ज़िंदगी वई, घर खे बाहि लॻी, मुंहिंजी सोलर प्लेट बि सड़ी वई। अम्मा जल्दी कम लाहे वठ तो तोखे दरगाह ता ज़ियारत कराए अचां। छो फुफी का बास बासी अथई? हाँ अम्मा, अॻे तरब ॾिनो सो ज़ाया थी वियो। हाणे चवां थी मालिक साईं खे वरी ॿाॾायूं, का ख़ुशी दर ते ॾिसूं। हाय हाय, हिक ॿिए सां खिली ॻाल्हायो थियूं, हिक ॿिए सां गॾु कमकार थियूं कयो। खाणा केॾो न यार सुकून थो। अम्मा हाणे मां ई बाबा सोचियो आहे त अॼु असां वञी बचल खान खां ज़मीन जो टुकड़ो हार पेला वठूं था। केसि ताईं पिन जे टुकर ते गुज़ारींदासीं ज़िंदगी। हाँ अब्बा, इहा त ॾाढी भली ॻाल्हि करे चॾी। ऐं खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿारहें बचे बनी ते महिनत कनि था ऐं सॼो साल सुख सां वेठा पंहिंजे घर में खाइनि। हाँ फ़क़ीराणी, ॻाल्हि सही थी करे। हाणे असीं सभु गॾिजी महिनत कंदासीं। हूअं बि असांजे घर जो सफ़र गुज़र इन लाइ लपे ते हले। हाणे जेको फसल पोखींदासीं उन मां जेको बि लाभ मिलंदो उहो आहिस्ते आहिस्ते करे टारींदा वेंदासीं। जेकॾहिं मालिक साईं भलाई कई न त कुझु ई सालनि में असीं पंहिंजो पाण पेरनि ते बीही ईंदासीं। हाय हाय, सॼी हयाती पाण औलाद लाइ त कुझु बि न ठाहियो। मन हाणे पछाड़ीअ में सोरठ ऐं राणे लाइ कुझु त महिनत करे ठाहियूं न। फुफी तव्हां जेको प्यार ॾिनो उहो ई असांजे लाइ खोड़ आहे। मूंखे त सम्झ में नथो अचे त अॼु तव्हांजो चक्कर कहिड़ो थो पियो हले। पोइ बि सोरठ असां ॾींहुं राति सभु गॾिजी महिनत कंदासीं, छो त महिनत में आहे शान असांजो, महिनत में आहे मान असांजो। महिनत में आहे मान असांजो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।